अस्सलाम वालेकुम नादरीन, तो ॾिसी रहिया आहियो आफिस न्यूज़। नादरीन सां असां ख़बर शामिल कंदा हलूं मलीर खां, जाते मलीर जोॻी मोड़ लालू मारोड़ी जे ॻोठ सां तालुक रखंदड़ औरतुनि जो ज़िले क़ाउंसल आफीस जे अॻियां पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि औरतुनि जो चवणु हो त गुज़िरियल 4 सालनि खां वठी असांजे ॻोठ जे पाणी सप्लाई बंदि आहे। संदसि चवणु हो त गुज़िरियल 4 सालनि खां ज़िले क़ाउंसल मेंबरनि जी आफीस जा चकर काटण ते बावजूद असां मजबूर थी विया आहियूं ऐं असांखे पाणी न मिली सघियो आहे। उन्हनि वधीक चयो त ज़िले चेयरमैन खे केतिरा ई भेरा लिखत में दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि, पर उन्हनि जे बावजूद को बि अमल न थियो आहे। औरतुनि वधीक चयो त असांजे पाणीअ जी स्कीम जे नाले ते करोड़नि जा फंड ज़िले चेयरमैन ऐं ज़िले काउंसलर जा मेंबर ऐं इंजीनियर हड़प कंदा अचनि था। औरतुनि जो चवणु आहे त जेकॾहिं असांखे पाणी फ़राहम न कयो वियो त ॿी सूरत में मेन नेशनल हाईवे ब्लॉक कयो वेंदो। उन्हनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐलान इख़्तियार खां मुतालबो कंदे चयो त करप्ट इंतज़ामिया ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। नाज़रीन, असांखे रिपोर्ट करे रहियो हो सैयद सलमान शाह, आफिस न्यूज़ मलीर।